सलामती कमेटी पारां नेशनल एक्शन प्लान ते अमल यकीनी बणाइण, मुल्क दुश्मननि खिलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं खेनि का बि रिआयत न ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती जे इजलास में अमन अमान क़ाइम करण ऐं दहशतगर्दी खे सख़्तीअ सां चिथण लाइ फंड्स मुहैया करण जो फ़ैसिलो कयो वियो। इंतिहा पसंदनि, दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलतकारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण ते इत्तेफ़ाक़ थियो। इजलास में सोशल मीडिया ते मुल्क दुश्मन मुहिम हलाईंदड़नि ऐं दुश्मन जी एजेंडा खे हथी ॾींदड़नि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में फ़ौजी क़यादत, लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं कुझनि इदारनि जे अमलदारनि सिक्योरिटी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास दौरान मुल्की मईशियत ऐं सलामती बाबति वाज़े पॉलिसी जोड़ण ते बि ग़ौर कयो वियो। इजलास 4 कलाकनि ताईं जारी रहियो। ये बयान सुने गवर्नर साहब के कॉन्स्टिट्यूंसी में एमपीएम की अपनी एक कॉन्ट्रीब्यूशन और इस सिलसिले में जो एमपीएम की शिक्षार्थ हैं वो अपने इलेक्शन कमीशन के जैसे इलेक्शन कमीशन ऐसा करेगी उसको खबर है मैशियत में बिल्कुल मसाइल हैं और इसके लिए हमें मुश्किल फैसले करने पड़ेंगे और इस वक्त हमारे पास जो रिपोर्ट बिल हमारा है वो बहुत महंगी है। मकानी चूंडनि बाबति एमक्यूएम जा ख़दशा इलेक्शन कमीशन आॾो रखिया आहिनि। इलेक्शन कमीशन जेको फ़ैसिलो कयो क़बूल हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त आसिफ ज़रदारी वटि अॼु इजलास आहे। वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक ऐं एमक्यूएम जो वफ़द बि इजलास में शिरकत कंदो। मईशत में कुझु मसइला आहिनि, सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। इम्पोर्ट बिल वधी वियो आहे। वज़ीर आज़म वटि सुठी मुआशी टीम आहे। असां मुल्की मसइल फ़ैसिलनि ते वज़ीर आज़म सां गॾु आहियूं। रोशनियों का शहर मुजरिमों का शहर बनता जा रहा है और हम इसे मुजरिमों का शहर नहीं बनने देंगे। एमक्यूएम पाकिस्तान की रेड लाइन है। डिलिमिटेशन पर पीपल्स पार्टी को फैसला करना पड़ेगा। ये उनका वादा भी था। पार्टी के दोस्तों से बात की थी, बिलावल भुट्टो साहब से भी बात की है, आसिफ अली ज़रदारी साहब से भी मैंने बात की है और मैं समझता हूं कि अगर ये नहीं होगा तो ये कराची के लोगों का हक मारा जाएगा। पीपल्स पार्टी खे कराची जी तकबंदियुनि बाबति फ़ैसिलो करणो पवंदो। नयूं तकबंदियूं न थियूं त कराची वासियुनि जो हक़ मारियो वेंदो। गवर्नर कामरान जसूरी चयो आहे त रोशनियुनि जो शहर ॾोहारियुनि जो शहर बणिजी रहियो आहे। कराची खे ॾोहारियुनि जो शहर बणजण न ॾींदासीं। कराची गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। साहब ने ऐसी कोई बात नहीं की, ना हमारी कोई नीयत है, ना हमारे कोई एमपीएस की नीयत है। इंशाल्लाह असेंबलियां बिल्कुल टूटेंगी, बट जो कानूनी लीगल बीच में प्रॉब्लम्स हैं वो सॉल्व करने के बाद टूटेंगी और अल्लाह के हुक्म से धूम धड़के से टूटेंगी। हमारे नंबर इंशाल्लाह पूरे हैं एमपीएस के और कोई छुपाना चाहे भी तो नहीं छुपेंगे, इंशाल्लाह पहुंचेंगे। असांजा नंबर पूरा आहिनि। इमरान चयो त पंजाब असेंबली टोड़े वेंदी। पंजाब असेंबली जे स्पीकर सिफ्तैन खान चयो आहे त इमरान खान जॾहिं चयो तॾहिं असेंबलियूं टोड़ींदासीं। असेंबली टोड़ण लाइ आईनी ऐं कानूनी घुर्जियूं पूरियूं कंदासीं। असांजी एमपीएस खे केर बि लिकाए नथो सघे। नून लीग पंजाब असेंबली जे स्पीकर सफ़ीन खान ऐं डिप्टी स्पीकर वासिक कयूम खिलाफ़ अदम एतमाद वारी रिथ वापसि वठी छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त मेंबर्स पूरा न हुजण ते नून लीग अदम एतमाद वारी रिथ वापसि वठी। पंजाब असेंबली में अपोज़िशन इत्तेहाद पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खिलाफ़ अदम एतमाद वारी रिथ अॻु में ई वापसि वठी चुकी आहे। पीटीआई इदारनि खिलाफ़ कोड़ी मुहिम हलाए रही आहे। फवाद चौधरी वटि असांजे खिलाफ़ सबूत आहिनि त अवाम आॾो आणे। सूबाई वज़ीर चर्चिल मेमन चयो आहे त इमरान खे आइनी तरीक़े सां हटायो। असांजो कंहिं बि पीटीआई एमएनए या एमपीएस सां राब्तो न आहे। फवाद चौधरी खे कूड़ा इल्ज़ाम लॻाइण ते हर्जाणे जो नोटिस मोकिले रहिया आहियूं। केर बि पंजाब में असांजी दाख़िला नथो रोके सघे। बिलावल खिलाफ़ बि पीटीआई पारां मनफ़ी मुहिम हलाई पई वञे। इस्लामाबाद में मकानी चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत जूं इंट्रा कोर्ट अपीलूं ॿुधणीअ लाइ मंज़ूर।
इलेक्शन कमीशन पारां सिंगल बेंच जो फ़ैसिलो मुअतल करण वारी दरख़्वास्त रद्द। पीटीआई ऐं जमात इस्लामी समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। 9 जनवरी ते तलब। लोकल बॉडीज़ एक्ट ते सदर जे इनकार खां पोइ हुकूमत लोकल बॉडीज़ तरमीमी बिल पार्लियामेंट में गॾियल इजलास मां मंज़ूर करण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास में बिल मंज़ूर करण खां पोइ ॿीहर सदर ॾांहुं मोकिलियो वेंदो। सदर तरफ़ां 10 ॾींहनि में बिल ते सहियूं न करण जी सूरत में बिल खे मंज़ूर तसवर कयो वेंदो। जीटीए ऐं एसयूपी पारां सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ईंदड़ इलेक्शन गॾिजी विढ़ण जो ऐलान। फंक्शनल लीग हाउस कराची में जीटीए ऐं एसयूपी अॻवाननि जो अहम इजलास में फ़ैसिलो। जलाल महमूद शाह, सदर दीन शाह राशदी, डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास दौरान सिंध जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। सदर दीन शाह राशदी, सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईंदड़ इलेक्शन में जीटीए ऐं एसयूपी पारां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ गॾिजी इलेक्शन में हिसो वठण ते इतफ़ाक़ थियो आहे। नौजवाननि में शऊर अची वियो आहे। हाणे विरहाङे जी सियासत न हलंदी। सिंध में ॿोॾ सबबि लखें घर तबाह थी विया आहिनि, पर मुतासिरनि जी वाहर नाहे कई वई। कराची में 15 जनवरी से मकानी चूंड हर सूरत में कराइण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत वॾे वज़ीर, इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 9 जनवरी ते जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार अख्तर महमूद चयो आहे त तकबंदियुनि जी आड़िन मकानी चूंडूं मुलतवी करण जी रिथाबंदी कई पई वञे। ठारूशा वेझो दरबेले जे कच्चे में चांडिया ऐं कल्होड़ा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार ख़त्म न थियो। कच्चे में पहुतल खैरपुर ऐं नौशरो फेरोज़ पुलिस ते हथियारबंदनि जो हमलो। रॉकेट लॉन्चर फायर। एपीसी मथां रॉकेट लॉन्चर किरण सबबि ड्राइवर मेहर मशहूरी शहीद। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद वाक़े बारे हंधि पहुतो। न्यू सईदाबाद भरिसां ॻोठ सईद खान लगारी में खूह जी कोटराई दौरान भिक किरण सबबि 3 पोरियत दबजी फोत। पोरियत रसूल बख्श, एजाज़ ऐं असद जा मड़ अस्पताल मुंतक़िल। भोजपुर वेझो बेगारी शाख वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। 2 नौजवान मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल साजन सबसोई ऐं मीर मोहम्मद जाफ़री जा लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदनि पुराणी दुश्मनीअ तां फायरिंग करे 2 नौजवाननि खे क़तल कयो आहे। लाश अस्पताल मुंतक़िल करे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिश कई पई वञे। गड़ी खैर वेझो जवाबदार कार इल्ज़ाम हेठि ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार कादन सनाणी ज़ाल सफ़िया ख़ातून खे क़त्ल करण बाद नौजवान गुलाम हैदर सनाणी खे गोली हणी क़त्ल कयो। जवाबदार ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। अखरी चौदगी भरिसां दरगाह खुशखैर मोहम्मद हिज़बाणी में क़तल थियल पेमरा ऑफिसर फ़कीर असलम हिज़बाणी जी जनाज़े नमाज़ बाद पाणे कब्रिस्तान मां तदफ़ीन कई वई। जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। धुरियुनि में छिकताण बरक़रार। सिक्योरिटी लाइ वॾे अंग में पुलिस मुक़रर।
सिंध में अटे जे अघ ते इज़ाफ़ो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में पोरितनि जा मुज़ाहरा ऐं धरना। सामारो इस्लामकोट ऐं दड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पोरितनि एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा कया। एहतिजाज कंदड़ जो चवणु आहे त अटो 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहियूं। अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि। खैरपुर भरिसां चोर बिजली जी 50 पोलनि जा 11,000 वोल्टेज जूं तारूं चोरी करे विया। 200 खां वधीक ॻोठनि जी बिजली बंदि। चोर सेप्को सब डिवीज़न पिरियालो जे ॻोठ जागण खान बलोच, शमीर कल्होड़ो, गहणो कल्होड़ो, लाल बख्श खोरखानी खे बिजली फराहम कंदड़ शाह हुसैन ऐं मखदूम फीडर जे पोलनि तां तारूं लाहे खणी विया। फुलवाहण काइमदीन कल्होड़ो, ख़ैर मोहम्मद कल्होड़ो, झांगी फुलपोटा, फुलवाहण काइमदीन कल्होड़ो समेत केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बंदि थी वई। ऑस्ट्रेलिया जे शहर क्वींसलैंड वेझो 2 हेलीकॉप्टर पाण में टकराइजी विया। 4 मुसाफ़िर फोत, 3 ज़ख़्मी। अख़्तियारनि मूजिब क्वींसलैंड जे मशहूर बीच गोल्ड वेस्ट वेझो 2 हेलीकॉप्टर्स में टकर थियो, जंहिं दौरान हेलीकॉप्टर में सवार 4 माण्हू फोत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। ॿी टेस्ट मैच में न्यूज़ीलैंड पहिरीं इनिंग में 1 विकेट जे नुक़सान ते 226 रन्स ठाहे वरितियूं। डेविड कॉन 118 रन्स ठाहियूं। नसीम शाह 1 विकेट वरिती।